नाविल मोहब्बत जी तन्हाई सीन 5। आऊं ॿिए ॾींहुं कॉलेज जे अङण में बीठल घाटे निम जी ओट में वेठो सोचनि जे संसार में गुम हुअसि। समूरी राति वीना ऐं संदसि तबियत जे बारे में सोचे निंड न करण करे अखियूं ॻाढ़ियूं थी वियूं हुअमि। निंडाखड़ा नेण ॼण रोज़ाने प्याक वांगुरु मधोश लॻी रहिया हुआ। बसि मन अंदर में हिकिड़ी सोच हुई त हाणे तबियत अलाए कीअं आहे, हुन जे बारे में कंहिंखां पुछां, कीअं पतो कयां। संदसि सहेली आख़िरी आसरो हुई जंहिंखां मालूम थी सघे हा साहब इनकार वारे हली वई। हाणे त को ॿियो आसरो ई न आहे जो हुन जे बारे में पतो लॻी सघे। हैलो दीप, कीअं आहियो? आऊं पंहिंजे आसपास जे माहौल खां बेनियाज़ पंहिंजे ख़्यालनि में गुम हुअसि। सो अचानक कंहिं आवाज़ ते आऊं हल्को छिरक भरे सोचनि जी दुनिया मां निकिरी आयसि ऐं ॾिठमि त साम्हूं वीना जी कल्ह वारी साॻी सहेली कोमल बीठी हुई। खेसि ॾिसी आऊं वेतर परेशान थी वियसि। हीअ शायदि कल्ह वारी शिकायत अॼु प्रिंसिपल खे करण वारी हुई, इन करे मूंखे वार्निंग ॾियणु आई हूंदी। हू कुझु चवे तंहिंखां अॻु ई मामले खे लह मिटी करण लाइ मूं खेसि चयो, ॾिसो मूं तव्हां सां कल्ह ई सॉरी करे छॾी हुई, चओ त वरी बि माज़रत कयां थो, प्लीज़ ॻाल्हि खे न वधायो। मूं मासूमाणे अंदाज़ में खेसि चयो, अड़े न अड़े, आऊं तव्हां सां नाराज़गी जो इज़हार करणु न आई आहियां, बल्कि आऊं तव्हां सां कल्ह वारे मुंहिंजे रवैये ते पाण माज़रत करणु आई आहियां। संजीदा तबियत रखंदड़ कोमल चहिरे ते मुस्कुराहट आणींदे चयो, असल में ग़लती मुंहिंजी आहे, मूंखे ईअं सभिनी जे साम्हूं कंहिंजे बारे में पुछणु हरगिज़ न घुरिबो हो। मूं खेसि वरी बि पशेमान थींदे चयो, हा इहा ॻाल्हि त ठीकु आहे, पर मूं पारां फ़ौरन जज़्बाती थी तव्हांखे छिड़ बि ॾियण बि दुरुस्त न हुयो। मगर छा कयां, मूंखे उन वक़्तु सम्झ में ई कुझु न आयो ऐं मूं तकिड़ो पंहिंजो रद्द अमल ज़ाहिर करे छॾियो। कोमल वज़ाहती जवाबु ॾींदे चयो, हा बिल्कुलु तव्हां पंहिंजी जाइ ते सही आहियो। मूं संदसि ॻाल्हि खे वज़न ॾींदे चयो, ॾिसो न, हिकु अणॼाण छोकिरो मूंखां ईअं अची मुंहिंजी सहेलीअ बाबति पुछा करे ऐं कंहिंजे बारे में ईअं कीअं थी ॿुधाए सघां। कोमल पंहिंजी ॻाल्हि खे अञा वधीक वज़नदार बणाइण लाइ दलील ॾींदे चयो, बेशक कोमल तव्हां बिल्कुलु सही आहियो, आऊं पंहिंजी कयल इन ग़लती ते पछताए रहियो आहियां। मूं वरी बि माज़रत खां अंदाज़ में चयो, ख़ैर ठीकु आहे, हाणे इन ॻाल्हि खे दरगुज़र था करियूं। कोमल मामले खे ख़तमु कंदे चयो, बिल्कुलु आऊं बि इहो ई थो चाहियां ऐं वरी बि तव्हां खां माज़रत बि करियां थो। मूं ॻाल्हि खे ख़तमु कंदे चयो, आऊं कल्ह शाम वीना जे घर वेही हुअसि, तव्हां संदसि तबियत पुछी हुई, उन जे बारे में खेसि ॿुधायमि ऐं पंहिंजे रवैये जी ॻाल्हि पिणु हुन सां शेयर कयमि। कोमल ॿुधाइण लॻी, अच्छा, पोइ वीना जो रद्दअमल छा हो? मूं तजसुस वारे अंदाज़ में चयो, मूं पारां तव्हां सां गुस्सो करण वारी हरकत ते वीना सख़्तु नाराज़गी जो इज़हार कयो, उन करे ई अॼु तव्हां वटि हली अची माज़रत करणु आई आहियां। कोमल अॼोकी माज़रत जो पस मंज़र बयानु कंदे चयो, ओह सॉरी, ख़ामख़ा मुंहिंजे करे तव्हां दोस्तनि जे विच में तलख़ी थी पई। ॿाहिरि चहिरे ते माज़रत वारो तासुर आणींदे खेसि चयुमि, मगर दिलि में ख़ुशि थियणु लॻसि त वीना मुंहिंजे करे हिन ते कावड़ कई हुई। न अहिड़ी का तलख़ी त न थी आहे, मगर उन चयो त मूंखे तव्हां सां अहिड़ो रवैयो न अख़्तियार करणु खपंदो हो ऐं अॻिते लाइ बि तव्हां सां सही नमूने पेश अचण जे लाइ मूंखे हिदायत कई आहे। कोमल ॻाल्हि खे वाज़े कंदे चयो, ख़ैर पाण इन ॻाल्हि खे ई विसारे था छॾियूं, बसि सभई तलख़ियूं ऐं ग़लति फ़हमियूं ख़तमु था करे छॾियूं। मूं खेसि तसली ॾींदे चयो, हा बिल्कुलु सही। कोमल पिणु हाकारी अंदाज़ में वराणियो, मगर तव्हां वीना जी तबियत जे बारे में त न ॿुधायो। मूं असल ॻाल्हि ते ईंदे पुछियो, हाणे वीना जी तबियत बहितर आहे, डॉक्टर खे ॾेखारियो अथई, खेसि मौसमी बुखार आहे, अॼु त काफ़ी बहितर आहे। कमज़ोरीअ जे करे डॉक्टर अॼु आराम करण लाइ चयो आहे, मगर सुभाणे कॉलेज अची वेंदी। कोमल वीना जी तबियत जे बारे में समूरी वज़ाहत कंदे ॿुधायो। वीना जी तबियत जी बहितरी जो ॿुधी राति वारे समूरे उजागे जा थक ई लही पिया, ॼण जिस्म में नओं साह पइजी वियो। ख़ुशीअ में दिलि चयो पिए त टिपा ॾेई डांस करे ख़ुशीअ जो इज़हार कयां, पर जल्दी पंहिंजे जज़्बनि ते क़ाबू पाईंदे चयुमि, मालिक बहितर कंदो, जल्द सिहतयाब थी वेंदी। चङो, हाणे आऊं हलां थी। पोइ कोमल मूंखां मोकिलाईंदे कॉलेज जे फर्स्ट फ्लोर ते पंहिंजी क्लास ॾांहुं वञणु लॻी। कुझु देरि बाद कॉलेज जी बेल वॻी, आऊं पिणु पंहिंजे क्लासरूम तरफ़ हलियो आयुसि। सीन 5 पूरो थियो।